रियासती पुलिस जो गश्त दौरान मंगू लिंक रोड ते मुबैना मुक़ाबलो एक ॾोहारी ज़ख़्मी हालत में हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार थियल ॾोहारी सुञाणप लाखा रोड भरिसां ॻोठ रांझो ख़ान ख़ासकेली वासी हुसैन पुट सालिक ख़ासकेली तौर थी। गिरफ़्तार ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में अस्पताल आंदो वियो, जितां तिबी इमदाद बाद वधीक इलाज लाइ नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो आहे। इन मौक़े ते रियासती पुलिस ॿुधायो त पुलिस मामूल जो गश्त करे रही हुई त मंगू लिंक ते पुलिस जी गाॾी खे ॾिसी ॾोहारियुनि फायरिंग करे ॾिनी, जंहिं बाद पुलिस जे जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त संदसि ॿ साथी ऊंधाए जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया। पुलिस वधीक ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते फुरत दहाड़नि ऐं चोरियुनि समेत ॿियनि केसनि में घुरिबल आहे, जो त जवाबदार जो क्रिमिनल रिकॉर्ड CRO ब्रांच मां वरितो पियो वञे, जॾहिं त गिरफ़्तार ॾोहारी वटां हिकु पिस्टल ऐं गोलियूं पिणु हथ आयूं आहिनि। ॿिए पासे SSP नशो फ़िरोज़ में रोहल खोसो पारां रियासती पुलिस बहादुरी ऐं बर वक़्ति कार्रवाई जी तारीफ़ कंदे चयो त अवाम खे जानी तोड़े माली तहफ़ुज़ ॾियणु असांजी अवलिन तरजीह आहे। ज़िले अंदरि ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि त जीअं हितां जो अवाम सुकून सां रही सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।